आवाज़ सुठो कोन्हे तूं ॻाईंदे माण्हू असां ते खिलंदा गिला थींदी असांजी चई शमन मिराली 4 लख थो वठे मंताज मोलाई 3 लख थो वठे निगत नाज़ वठे थी 2 लख मंज़ूर सखी राणी 3 लख कलाम 8 दिलशेर थी वणो मां ॻाईंदुसि न मुड़ियो अची घर में ॻाए पासे में हिकिड़ो घर हो उन्हनि वटि कुतो हो मेयूं ॿियूं उन्हनि वटि हुयूं ही ॻाए त कुतो अची दर ते भौंके जो आवाज़ जो बेकार हिन 8 ॾींहं ॻायो 8 ई ॾींहं कुतो भौंकियो हिन खां राग विसरी वियो 9 ॾींहं डंडो खणी वञी मालिक जो दरवाज़ो खड़काई वीचारो निमाज़ी हुजे निकिरी आयो बाबा ख़ैर त आहे पाड़े जहिड़ी ॻाल्हि आहे तूं डंडो खणी आई चई कुते खे ॿाहिरि कढ बा छो चई मारींदोसांस मां ॻायां थो भौंके थो मुंहिंजो राग थो विञाए हिनखे चई वेह हिनखे वेहारी बाबा हाणे मूंखे ॿुधा त जेॾी महिल तूं ॻाई थो त कुतो पोइ थो भौंके जा अॻु में चई मां ॻायां थो कुतो पोइ थो भौंके चई पुट पोइ अॻराई तुंहिंजी आहे न कुते जो कहिड़ो ॾोह हा वरी जे कुतो अॻु में ॻाए थो ऐं भौंके थो ऐं तूं पोइ थो ॻाई त मां कुते खे मोचड़ा हणां कुतो ॻाए त कोन थो न कुतो त भौंके थो न चई बाबा कुझु बि आहे बहरहाल हिनखे मिनथूं करे हिनखे मोटाए छॾी बहरहाल को बि ॻाइणो थिए त आवाज़ सही हुजे त भली ॻायो आवाज़ सही न हुजे महिरबानी करे माफ़ी ॾियो इहा जंग में वञी लही जी लठ भञी ऐं शुरू थी था वञो ॿुधो इहा महिरबानी करे अहिड़ो फनकार जेको आहे सो असांजी इहा जेका आहे खिल आहे